अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी शोबिज़। दोस्तों जो कि इन वीडियो में आउं तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां ड्रामा सोप सीरियल तकरार। दोस्तों तकरार ड्रामे में वहीदा आपड़ो अची वई आहे। इन जे बाबति आउं तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदुसि। पर दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। सब्सक्राइब करे गॾोगॾु बेल आइकन ते लाज़मी प्रेस कंदा। त दोस्तों अचो त वीडियो खे शुरू था कयूं। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन ड्रामा सोप सीरियल तकरार में वहीदा आपड़ो अची वई आहे। जी हाँ दोस्तों, बिल्कुलु वहीदा आपड़ो हिन ड्रामे तकरार में अची वई आहे ऐं हिन ड्रामे खे ऑनियर कयो वेंदो सिंधु टीवी ते। हिन ड्रामे जो जेको डायरेक्टर आहे उहो आहे चौधरी असगर थहीम ऐं हिन ड्रामे में जेको डायरेक्शन ॾेई रहियो आहे उहो आहे सैयद मुनवर अली शाह। हिन ड्रामे जो असिस्टेंट डायरेक्टर आहे सतार नूरानी ऐं हिन ड्रामे तकरार जो जेको राइटर आहे उहो आहे नूर ज़ौर। दोस्तों आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ ड्रामो जेको आहे तकरार इहो सिंध टीवी जो प्रोजेक्ट आहे ऐं तमामु जल्द सिंध टीवी ते हलायो वेंदो। ऐं हिन ड्रामे में वहीदा आपड़ो कमु करे रही आहे। घणे अरसे खां पोइ वहीदा आपड़ो खे हिन ड्रामे तकरार में ऑफर थी आहे। जीअं त वहीदा आपड़ो काफ़ी पहिरियां सुठा ड्रामा कया आहिनि। पत्थर दुनिया, सोनी सदको, इहो पत्थर दुनिया ड्रामे में वहीदा आपड़ो जो नाले सां कैरेक्टर हूंदो हुयो। ऐं उन खां पोइ आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वहीदा आपड़ो पंहिंजा पहिरां ड्रामा कयो आहे ऐं इन खां पोइ ॿियो जेको वहीदा आपड़ा ड्रामो कयो हुयो पत्थर जा माण्हू, पंहिंजा परावा ऐं ॿिया खोड़ सारा वहीदा आपड़ो जा ड्रामा थियल आहिनि। जीअं त मिटीअ जा माण्हू में बि वहीदा आपड़ो पंहिंजो ख़ूब कैरेक्टर निभायो हुयो। वहीदा आपड़ो सिंध जी भलोड़ अदाकार आहे ऐं वहीदा आपड़ो टिकटॉक ते बि तमामु सुठी मशहूरु आहे। वहीदा आपड़ो ऐं हेरा बलोच जी तमामु सुपर हिट जोड़ी आहे ऐं हुननि जी तमामु वॾी संगत आहे ऐं हिक ॿिए सां हू घणो वक़्तु कठे हूंदियूं आहिनि। दोस्तों आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तमामु ज़बरदस्त हिकु वहीदा आपड़ो अदाकार आहे जंहिंखे हिन ड्रामे तकरार में ऑफर थी आहे। तमामु जल्द ई तकरार ड्रामो सिंध टीवी ते हलायो वेंदो ज़हर ज़िंदगी ड्रामे जी मक़बूल कामयाबी खां पोइ।